अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे सजावल महाराज पठाण जी हीअ रिपोर्ट। सजावल वेझो बचल शाह सुमन नाले खे 40 फुट गारो 5 ॻोठ पाणी हेठि 100 एकड़नि ते बीठल फसल ॿुॾी तबाह। एसी सजावल घारे वारे हंधि पहुची घुरबल सामान घुराए ॻोठाणनि जी मदद सां घारे ते ज़ाब्तो आंदो। सजावल वेझो दे उड़ेजाण में बचल शाह सुमन नाले खे राति जे वक़्त में ओचितो गारो पइजी वियो, जेको वधी 40 फुटनि ताईं पहुची वियो। जंहिं सबबि भर वारा ॻोठ शाह नसर, ॻोठ हसन चचाई, ॻोठ हमज़ो पारेड़ी, ॻोठ उस्मान मीर पाणी हेठि अची विया, जॾहिं त 100 एकड़नि ते बीठल फसल ऐं कुझु मच्छी जा तलाउ ॿुॾी तबाह थी विया। अहिड़ी इतला ते असिस्टेंट कमिश्नर सजावल समीउल्लाह संजराणी घारे वारे जाइ ते पहुची रेवेन्यू अमले मार्फत ज़रूरी सामान घुराए ॻोठाणनि जी मदद सां मुसलसल 6 कलाकनि जी कोशिश बाद घारे ते ज़ाब्तो आणे इलाइक़े खे वधीक नुक़सान खां बचाए वरितो। एसी सजावल जी बर वक़्त पहुचण ऐं घारो बंदि कराइण में मदद करण ते मक़ामी रहवासियुनि एसी समीउल्लाह संजराणी जा थोरा मञा। एसी सजावल पारां रेवेन्यू अमले खे सर्वे जो हुकुम। असिस्टेंट कमिश्नर सजावल समीउल्लाह संजराणी ते उडेजाण में बरसात सटियल इलाइक़नि ऐं बचल शाह सुमन नाले खे लॻल घारे सबबि मुतासिर थियल ॻोठनि जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। हिन मौक़े ते एसी चयो त बरसात ऐं घारे सबबि दे उडेजाण में वॾो नुक़सानु थियो आहे। हिन चयो त दिलि सजावल में हालिया बरसातनि सबबि जेको बि नुक़सानु थियो आहे उन जी सर्वे करे मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। यादि रहे त बरसात ऐं सुमन नाले खे घारो पवण करे वॾियुनि गाॾियुनि जो रस्तो न हुअण सबबि एसी मोटरसाइकिल ते वञी कुझु ॻोठनि जो जाइज़ो वरितो।